मूं तो समझो त तू छड़ो छांडाई, तू शादीशुदा नहीं, पर तू तो 12 बचन वारो आई। तोखे इहा कीअं ख़बर पई? मूंखे भी तुझे बारे में घणियूं ख़बरूं पइजी वियूं आहिनि, ऐं मूंखे इहा भी ख़बर आहे त तूं हिकु बार जो पीउ भी थियण वारो आहीं। तोखे इहो कंहिं चयो? कंहिं ॿुधायो तोखे? इहो भी सुठो जो तुझे मरण खां पोइ तुंहिंजो नस्ल ख़तम कोन थींदो। ॾिस तोखे ख़ुदा जो वास्तो आहे, ॿुधाए मूंखे इहा तोखे कीअं ख़बर पई? किथां? ॿुधायां थो, पर हा घणो गोड़ भी न कजां त पोइ ख़ौर सां ॿुध। तुंहिंजी ज़ाल आई तुंहिंजी ॻोल्हा लाइ मुंहिंजी ऑफिस में। कॾहिं आई हुई मरियम? कंहिंसां गॾु आई हुई? कीअं हुई? तो हुनखे छा चयो? एतिरी भी देरि न कर, बसि तोखे इहो ॿुधायो न त तुंहिंजी ज़ाल उमीद सां हुई। करीम बख्श मूंखे छॾे ॾे, छॾे ॾे मूंखे, ख़ुदा जो वास्तो अथई। मां कंहिंसां तुंहिंजी शिकायत न कंदुसि, मां कंहिंखे कुझु न ॿुधाईंदुसि, कंहिंखे कुझु न चवंदुसि, बसि मूंखे छॾे ॾे। मूंखे मरियम सां मिलणो आहे, मूंखे पंहिंजे। हाणे त इहो मुमकिन न आहे त मां तोखे छॾियां। जेकॾहिं मां तोखे छॾींदुसि न त मां पाण 12 बचन समेत मारिजी वेंदुसि। पर करीम बख्श, तोखे ख़बर त आहे यार, मां बेक़सूर आहियां, मां कुझु न आहे कयो। तोखे त इहा भी ख़बर आहे त मां राजू भी रहिया, कोई भी। हा, तूं ई राजू आहीं। न आहियां मां राजू, इहा तोखे ख़बर आहे। मूंखे हितां कढ, मूंखे वञे ॾे, मां मरी वेंदुमि, मुंहिंजो इंतज़ारु कंदो। मां आज़ादु कर हितां, मुझे आज़ाद कर, क्या मत शहजादी। ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।